अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे रोशनीअ जे पंध में। लेखक सोभो ज्ञानचंदाणी। सिन्फ़ आतम कहाणी। छापो पहिरियों। छापे जो साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर सिंध। किस्त 8। हफ़्ते खां पोइ सुबुह जे पहर में जेल जो दारोगो जेल सुप्रीडेंट आयो ऐं मुंहिंजी खोलीअ जे सीखण लॻ बीही चवण लॻो, हाणे तव्हांजी पुछा ॻाछा शुरू थींदी। मूंखे चयो, मूंखे ख़बर आहे त मां कंहिं वलीमे जे दावत ते न आयो आहियां। जेकी मूंखां पुछियो वेंदो सो 16 आना सच ॿुधाईंदुसि। ॿियो त 1939 ईस्वीअ खां वठी जेका CID पारां मुंहिंजे बारे में लिख पढ़ थींदी रही आहे, तंहिंमें मथियनि खे बि मालूम थींदो त केतिरो कूड़ लिखियो वियो आहे। चयाईं, मसलन मूं चयो त मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे अबे ॾाॾे इंटेलिजेंसन जे नाले में अछातरी जांच जूच दर्ज कई वई आहे। चयाईं, हिन किले में जयप्रकाश नारायण खे बि सच ॻाल्हाइणो पियो। जॾहिं 2-3 कलाक बर्फ़ जे नादीअ ते सुम्हारियो वेंदे त पाण ई सच कूड़ ज़ाहिर थींदो। खिलंदे वणियोमांसि, हू सोशलिस्ट हुयो, मां कम्यूनिस्ट आहियां। चयाईं, पाण ई ख़बर पइजी वेंदी त तो में केतिरी थूम आहे। उहो दारोगो कंहिं ज़माने में मेजर इसहाक जो अर्दली रही चुको हो। मूंसां बाद में ॾाढे सुहिणे नमूने सां हलियो ऐं मुंहिंजी सिहत जे बारे में मथे सही रिपोर्टूं ॿुधाईंदो रहियो, जंहिंजे नतीजे में मूंखे उन सर्द तरीन खोलीअ मां कढी किले जे मथिएं हिसे में 14 नंबर खोली में अची वाड़ियाऊं, जिते किले जी छत जो डिघो हिसो ॾिसण में पिए आयो। 1-2 ॾींहंनि खां पोइ मूंखे हेठि वठी विया ऐं हिकु अहिड़ी कुर्सीअ ते विहारियाऊं जंहिंमें तख़्तो लॻल हो। साम्हूं वारी कुर्सीअ ते उहो साॻियो ई सब इंस्पेक्टर, जंहिंजो आवाज़ु घणो हू वेठो हो। ॾाकण जी अधु उस अधु छांव में हिन पुछा ॻाछा शुरू कई। पंहिंजे नाले ऐं पीउ जे नाले सां पोइ अतो पतो पुछियाईं, जंहिंजे जवाब में मूं चयो, उहो त तव्हांजे फाइल में लिखियलु हूंदो, बाक़ी सियासत जी ॻाल्हि कर। चयाईं, उहे ई त ॻाल्हियूं आहिनि जेके असां वटि पूरियूं न आहिनि। मसलन तव्हांजा पीउ माउ जीअरा आहिनि या न, ऐं घणियूं भेनर हिंदुस्तान में अथव। मूं चयो, मुंहिंजो पीउ माउ हाल हयात आहिनि ऐं 2 भाइर मुंहिंजे कुटुंब ऐं ज़मींदारीअ जी संभाल कंदा आहिनि। चयाईं, तकड़ि न कयो, जेको पुछां उहो ई ॿुधायो। तव्हां जूं घणियूं भेनर हिंदुस्तान में आहिनि? मूं चयो, 3 भेनर हिंदुस्तान में आहिनि ऐं हिकु हिते आहे। उहे सभु घरेलू क़िस्म जूं औरतूं आहिनि ऐं उन्हनि जो सियासत सां को वास्तो न आहे। पोइ पुछियाईं, हिंदुस्तान में जेके 3 भेनर अथव उहे किथे थियूं रहनि? मूंखे ॿुधायो, हितां त बम्बई वियूं हुयूं, हींअर किथे आहिनि उन जी ख़बर मूंखे कोन आहे। उन ते हिकदमि सवाल पुछियाईं, अच्छा, पैसा किथां था आणियो? मूं चयो, असांजी गॾियल मिल्कियत अटकल 200-300 जिरेब आहे, जंहिंमां असांजो गुज़रान सौखो थो थिए। चयाईं, मां ॿियनि मुल्कनि मां ईंदड़ पैसे जो थो पुछां। मूं चयो, मां कंहिं बि मुल्क जो ग़ुलाम न आहियां, न हिंदुस्तान, न रूस, न चीन। तव्हां पघारदार क़िस्म जा माण्हू आहियो, पर मां कंहिंजो बि पघारदार न आहियां। पुछा ॻाछा ख़तमु थी त हिकु सिपाहीअ खे इशारो कयईं, वठी वञी वाड़ीसि। ही सिधी ॻाल्हि न सम्झंदो। 3-4 ॾींहंनि खां पोइ वरी हिकु अहिड़े कमरे में अची विहारियाऊं जिते बिल्कुलु ऊंदहि हुई ऐं मेज़ जे ॿिए पासे उहो साॻियो ई घणी आवाज़ वारो सब इंस्पेक्टर वेठल हो। उथंदे ई वरी साॻियो सवाल कयईं, ॿुधाए, पैसा किथां था अचनि? मूं चयो, तुंहिंजे पीउ जी जागीर मां था अचनि। ओॾी महिल ऊंदहि में उहो सट ॾेई कुर्सीअ तां उथियो ऐं महसूसु थियो त मुंहिंजी कुर्सीअ पोइतां को दर खुलियो, जंहिंमां ॿाहिरि निकिरी वियो। मूंखे ख़बर हुई त पोइतां विरांडो आहे ऐं उते SPCID एंटी कम्यूनिस्ट ब्रांच शहज़ादो हबीब वेठल हो। दरवाज़ो खुलंदे ई सब इंस्पेक्टर रड़ करे शहज़ादे हबीब खे चयो, साहब, ही त गारियूं थो ॾिए।
शहज़ादे हबीब चयो, तुंहिंजे वस खां ॻाल्हि मथे आहे, वठी अचीसि। सब इंस्पेक्टर मूं वटि आयो ऐं चयाईं, हली SP साहब सां ॻाल्हाए। मां हुन सां गॾु शहज़ादे हबीब वटि पहुतुसि। शहज़ादे हबीब चयो, तव्हां असां खां बि वधीक पढ़ियल आहियो, उन करे हाणे तव्हां खां पुछा ॻाछा शौकत अली छा कंदो, जंहिं रावलपिंडी साज़िश केस जी जाचा बि कई आहे। उहो तव्हां खां सवाल उर्दूअ में पुछंदो ऐं तव्हां जवाबु अंग्रेज़ीअ में ॾींदव ऐं उहो अंग्रेज़ीअ में ॾिनल जवाबु हिकु स्टेनोग्राफर टाइप कंदो। शहज़ादे हबीब जी ॻाल्हि ॿोल खां पोइ मूंखे वठी वञी वरी साॻी 14 नंबर खोलीअ में वाड़ियाऊं ऐं उन बाद शौकत अली शाह आयो, जंहिंसां हिकु स्टेनोग्राफर टाइपराइटर समेत गॾु हो। शौकत अली शाह पुछा ॻाछा में कुल 93 कलाक वरिता। उन दौरान मूंखे 3 महीना किले में गुज़री विया। उहो इंतिहाई क़ाबिल हुयो ऐं भायां थो त 1942 ईस्वीअ जे तहरीक खां वठी उहो किले जो चीफ इंट्राग्रेटर रहियो। मूंसां गुफ़्तगूअ जी शुरूआति हिन रस्मी ॻाल्हि सां कई, तव्हांजे मुतलिक़ तमामु घणी ॼाण ऐं वाक़िया मनसूब कया विया आहिनि, उहो कहिड़े बुनियाद ते कयो अथऊं, मूं हुनखे ॿुधायो। हैदराबाद जेल में जेका मुंहिंजे अज़ीज़नि जी लिस्ट ठाही वई हुई, उन में सिर्फ़ु मुंहिंजा 1953 ईस्वी वारी इलेक्शन जे एजेंटनि जा नाला हुआ, बाक़ी मुंहिंजे घर भातियुनि जा नाला ग़लति हुया। उहो ॿुधी चयाईं, असांजे खाते जूं जेके ई ग़लतियूं आहिनि तन खे दुरुस्त करण जो तव्हांखे ई मौक़ो आहे। मां तव्हां खां के अहिड़ा सवाल बि पुछंदुसि जेके तव्हांखे नागवार बि गुज़रंदा, पर गुस्सो करण बदिरां तव्हां मूंखे जेकॾहिं क़ाइल कंदा त मां हिकु इंतिहाई सम्झू ऐं हमदर्द इंसान आहियां। मूंखे ख़बर आहे त 1952 ईस्वीअ खां पोइ गुजरांवाला वारी तकरीर खां वठी तव्हां जूं समूरियूं तकरीरूं बिल्कुलु साफ़ ज़ाहिर ऐं का ग़लतफ़हमी पैदा कंदड़ कोन आहिनि। उहा अलॻि ॻाल्हि आहे त सरकार हमेशह तव्हां ते इंतिहाई सख़्तु क़दम बि खयां आहिनि। मसलन हिकु ॻाल्हि शहज़ादे हबीब मूंखे साफ़ चई आहे त सोभो तमामु पढ़ियल ॻढ़ियल ऐं सचार माण्हू आहे ऐं हिन जी वतन सां वफ़ादारी शक खां बालातर आहे। हू तव्हांखे सन ऑफ द सॉइल तस्लीम करे थो। जा ॻाल्हि कराचीअ जा मुहाजर ऑफिसर तस्लीम करण लाइ तयारु न आहिनि ऐं तव्हांखे उहो शहज़ादे हबीब ख़ुदि बि चयो हूंदो। सिब्ते हसन खां वठी हसन नासिर ताईं जेके बि मुहाजिर कम्यूनिस्ट पाकिस्तान में आया, उन्हनि खे हिंदुस्तान जी कम्यूनिस्ट पार्टी पाकिस्तान खे ड्राइण लाइ मोकिलियो आहे। तव्हां ऐं उन्हनि में उहो फ़र्क़ु आहे त तव्हां पंहिंजे वतन खे न छॾियो ऐं अॼु बि पंहिंजे ॻोठ में ॿारनि बचनि समेत रहो था। उन खां पोइ हिन हिकिड़ो सुवालु पुछियो, तव्हां 1953 ईस्वीअ में मिस्टर मेहता जेको हिंदुस्तान जे हाई कमीशन जो फर्स्ट सेक्रेटरी हुयो सां छो मिलिया हुयो? मूं चयो, मुंहिंजे नंढे भाउ जो सालो जंहिंजो नालो बि सोभो हो, पंहिंजी भेण सां मिलण लाइ असांजे ॻोठ आयो। सख़्तु मींहं पई रहिया हुआ ऐं हिन लाइ मोटी हिंदुस्तान वञणु मुश्किल हो ऐं हैरानी जी ॻाल्हि उहा हुई त हिन खे पासपोर्ट सिर्फ़ु 1 महीने लाइ हुयो ऐं मां उन पासपोर्ट जो मुदो वधाइण लाइ मिस्टर मेहता सां मिलियो हुउसि। मेहता मूंखे दिलजाए ॾिनी त मां उहो पासपोर्ट 1 महीने लाइ वधाए ॾियां थो, पर इंतज़ारु कयो त मां बम्बई वारनि सां ॻाल्हाए वठां, छो त पासपोर्ट वधाइण असांजे अख़्तियार में शामिल न आहे। पोइ हुन मूंखे 2:30-3 वॻे ताईं इंतज़ारु करायो ऐं ऑफिस मां निकिरण वक़्तु मूंखे भाकुर में भरे हली पंहिंजी कार में विहारियईं। चयाईं, मुंहिंजो बि तो में कमु आहे। मूं घणो ई एतिराज़ु कयो त हुनजी मुंहिंजी सियासी ज़िंदगीअ ते बुरो असरु पवंदो त मां छो तव्हां सां गॾिजी तव्हां वटि वियुसि। हिन पंहिंजी रिहाइशगाह ते हली पंहिंजी ज़ाल ऐं धीउ सां मुंहिंजी वाक़फ़ियत कराई ऐं घर भातियुनि खे ॿुधायो, सोभो साहिबु इंद्र कुमार गुजराल जो प्यारो दोस्त आहे ऐं खांसि तव्हां मास्को बाबति सभु कुझु पुछी सघो था। उते मालूम थियो त संदसि हिकु पुटु मास्को वञण लाइ तयारु वेठो हो। पाण मानी खाई मूंखे पंहिंजे घर भातियुनि जे हवाले करे हू उहो चई वञी सुम्ही रहियो त मां निंड जो झूठो करे अचां थो ऐं 5 वॻे तव्हांखे पासपोर्ट जो मुदो वधाए ॾींदुसि। मूं संदसि घर भातियुनि खे चयो, संदन पुटु जेकॾहिं रूस वञे त हू सुधरी ईंदो ऐं न ख़राबु थींदो, छो त ॿाहिरीं शागिर्दनि ते रूस में सख़्तु नज़र रखी वञे थी। तक़रीबन 4:45 बजे धारा हू आयो ऐं मूंखे वठी वापसि बम्बई हलियो, जिते पासपोर्ट 1 महीने लाइ वधाए ॾिनई। उन ॻाल्हि दौरान जॾहिं मां शौकत अली शाह खे ॿुधायो त हमरा मानी खाई वञी सुम्ही रहियो, त
त उन वक़्तु ॾिठुमि त शौकत अली शाह पाण झूठा खाई रहियो हो। पोइ चयाईं, मां सम्झी वियुसि, असां कुराड़ा माण्हू जेरे कान ॿकरी कोहण वारा आहियूं। हिन तव्हांजी मफ़ाद जो न सोचियो, पर पंहिंजी ज़ाल खे सम्झाइण लाइ तव्हांखे पंहिंजे घर वठी वियो। उहा ॻाल्हि पूरी करे हिकदमि सवाल कयईं, रूसी सफ़ारतखाने वारा तव्हांजी अख़बार नई सिंध खे हलाइण लाइ घणा पैसा ॾींदा हुआ? मूं चयो, उहो हिसाब किताब अकाउंटन वटि हूंदो ऐं रूसी सफ़ारतखाने वारा कुझु किताब असांजी प्रेस मां छपाईंदा हुआ ऐं रूसी इनक़िलाब जी सालगिरह ते असांजी अख़बार खे कुझु इश्तिहार बि ॾींदा हुआ। उन लेखे चोखे जी ख़बर मूंखे न हूंदी हुई ऐं बहरहाल प्रेस त हुननि जे कब्ज़े में हुई। उन करे उन हिसाब किताब जी जासूसी खाते खे ख़बर हूंदी। पोइ शौकत अली शाह साईं GM सैद सां मुंहिंजे तालुकात जो अहवालु पुछियो। मूंखे ॿुधायो, GM सैद कम्यूनिस्ट न आहे, पर हू पंहिंजी सियासत खे वधाइण लाइ कम्यूनिस्ट पार्टीअ सां सहकार करे थो ऐं मां हुनखे पाकिस्तान जी सियासत में ख़ासी अहमियत ॾियां थो, छो त हुन जा 7 चूंडियल मेंबर ओलह पाकिस्तान जी 1 यूनिट असेंबलीअ में वॾो अहम रोल अदा करे रहिया हुआ। पुछा ॻाछा सुस्त रफ़्तारीअ सां थी रही हुई, छो त उहा अंग्रेज़ी में टाइप बि थींदी पई वई, जेका संदन चवाणी शाम जो कराचीअ जे एंटी कम्यूनिस्ट ब्रांच जे चीफ खे मोकिली वेंदी हुई। शौकत अली शाह जे चवण मुताबिक़ कराचीअ वारनि जो ख़्यालु उहो हो त तव्हां असांखे बेवकूफ़ बणाए छॾियो आहे। मूंखे वराणियो, मूं जेकी कुझु चयो ऐं लिखियो आहे उहो गैर मुबहम सरासर सच बिना कंहिं ख़ौफ़ जे चयो आहे। मां कूड़ न ॻाल्हाईंदो आहियां। मां भायां थो त पंजाब जे ऑफिसरनि खे सम्झाइण में ख़ासो कामयाबु वियो हुयुसि, पर कराचीअ वारा उहो सम्झी रहिया हुआ मूं पंजाब वारनि खे बेवकूफ़ बणायो। हिकु ॾींहुं शौकत अली शाह हिकु डॉक्यूमेंट खणी आयो, जंहिं लाइ हिन जो चवणु हो, हीअ कम्यूनिस्ट पार्टीअ जी मौजूदा पॉलिसी आहे जेका तव्हांजे पढ़ण लाइ तव्हां वटि छॾे थो वञा। सुभाणे मूंखे ॿुधाइजो त उहा कंहिंजी लिखियलु आहे। ॿिए ॾींहुं मूं खेसि चयो, हीअ डॉक्यूमेंट ॿाहिरि बचियल कम्यूनिस्टनि जी गॾियल कोशिश थी लॻे। उन ॻाल्हि ते हिनखे शायदि एतबार न आयो, जंहिं करे चयईं, तव्हां सही नथा ॿुधायो, पर असांखे यकीन आहे त हीअ हसन नासर जी लिखियलु आहे। मूं चयो, तव्हांखे यकीन आहे त पोइ मूंखां छो था पुछो? पुछा ॻाछा हलंदे हिकु ॾींहुं जॾहिं मूंखे घुमण लाइ कढियाऊं त ॿिए तरफ़ खां फैज़ अहमद फैज़ ॿिनि संगीन बिरादरनि जे विच में मुंहिंजे भरिसां लंघियो ऐं पुछियाईं, छा हाल आहे? मूं चयो, पुछा ॻाछा हली रही आहे। पोइ खां पुछ में तव्हांखे छो झले आया आहिनि? ॿुधायईं, ताशकंद में 1957 ईस्वीअ में अदीबनि जे कॉन्फ्रेंस में शरीक थियो हुउसि, उन ॾोह में वठी आया आहिनि ऐं जल्द रिहाई थींदी। कुझु ॾींहंनि बाद ॿिनि संगीन बरदार सिपाहियुनि मूंखे घुमंदे ॿुधायो, भाऊ केवलराम दरवाज़े ते मुलाक़ात लाइ आयो, पर मुलाक़ात न कराई वई। केवलराम उन्हनि खे चई वियो, मां होम सेक्रेटरीअ सां मिली उहा कोशिशि करे रहियो आहियां त सूबे खे ॻोठ में नज़रबंदि कयो वञे। 3-4 ॾींहं गुज़रिया त मेजर इसहाक दारोगे समेत मुंहिंजी खोलीअ जे दर ते आयो ऐं चयाईं, सादे कागज़ ते लाहौर हाई कोर्ट खे पंहिंजी नाहक बंदिश ख़िलाफ़ दरख़्वास्त मोकिले ॾियो। दारोगे खे चयाईं, दरख़्वास्त जीअं लिखिजे त हिकदमि हाई कोर्ट खे ॾियारे मोकिलिजो। बाद में पतो पियो त रज़ा काज़िम वकील उहा दरख़्वास्त मियां महमूद अली कुसूरीअ खे ॾिनी, जंहिं मुंहिंजो 1952 ईस्वीअ में सुप्रीम कोर्ट में केस लड़ी मूंखे छॾायो। उन ॾींहंनि में हिकु शाम जो शौकत अली शाह मुंहिंजे खोलीअ में आयो ऐं मूड़ो घुराए मुंहिंजे वेझो अची वेठो। चयाईं, शोभा साहब, मां सरकार जो हिकु अदना मुलाज़िम ऐं पेंशन जे वेझो आहियां, उन करे तव्हांखे अर्ज़ु थो कयां त मुंहिंजी बेइज़ती न कराइजो, छो त मूं तव्हांखे छॾण जी सिफ़ारिश कई आहे। उन खां कुझु वक़्तु पोइ मूंखे लाहौर जे शाही किले मां आणे लाहौर जे पुराणे जेल में वाड़ियाऊं, जिते मालूम थियो त मूंखे कराची मोकिलण जा अहकामात जल्द पहुचण वारा आहिनि। मूं जेल जे सुप्रिंटेंडेंट खे लिखी मोकिलियो, मुंहिंजी दरख़्वास्त रिहाईअ लाइ हाई कोर्ट लाहौर में पियल आहे, उन करे मूंखे कराची न मोकिलियो वञे। लाहौर जेल में रहंदे मूं लाइब्रेरी जे किताबनि जी लिस्ट घुराई, जंहिंमां मालूम थियो त उन लाइब्रेरीअ में पियल काफ़ी किताब 1942 ईस्वी वारनि सियासी क़ैदियुनि जा डोनेट थियल हुआ। उन्हनि मां हिकु किताब अंग्रेज़ीअ में प्लियोट्रच लाइव्स, जंहिंमें ग्रेस यानी कब्रस ऐं रूम जे आलिमनि, अदीबनि ऐं जनरलनि जो ज़िक्र आहे,
ऐं शायदि तारीख़ ते अॼोके दौर जी घुर्जुनि मुताबिक़ मवाद शामिलु कयल आहे। उन में ज्योतिषनि ऐं ग़ैर फितरी ॻाल्हियुनि जो ज़िक्र बि कयल आहे, पर उन्हनि जे बारे में लिखंदड़नि जो एतमाद बिना कोन्हे। उन किताब जी इख़्तिसारी छापे खां अॻु उन मुकमिल किताब जो मुतालियो मां अॻु में ई करे चुको हुउसि, पर हीअ बि मुकमिल किताब हो। उन वक़्तु जेल अंदरि मुंहिंजो वधि में वधि साथी उहो किताब ई रहियो। ॿियो किताब जेको यादि पवेमि थो उहो भाई परमानंद जो हो, सूर्य जे साए में, अंडर द शेडो ऑफ गैलोस। भाई परमानंद हिकु पुराणो इनकलाबी हो ऐं बाद में हू हिंदू महासभा जी बुनियादु विझंदड़नि मां हो। आर्या समाज जी हुअण सबबि हिन जो हिंदुनि जे पुराण शास्त्रनि ऐं किताबनि में एतबार न हो। मिसाल तौरु पहिरियों दफ़ो उहो मालूम थियो त कृष्ण वॾो फितनू पैदा कंदड़ माण्हू हो, जंहिं कौरो ऐं पांडव खे वेढ़ाए हिंदुस्तान खे तबाह कयो, जंहिंजे नतीजे में हिंदुस्तान यूनान जे हमलनि खां बची न सघियो। वेसावरको जो हिंदू किताब बि उते ई अंग्रेज़ी तर्जुमे में पढ़ियुमि। लाहौर जेल में वक़्तु चङी आराम सां गुज़रियो। उन खां अॻु जेतिरो ज़हनी अज़ाब लाहौर जे शाही किले में भोॻियो, उन जो असरु लाहौर जेल में घटिजी वियो। खाधो पिणु सुठो मुयसरु थींदो हो ऐं सिंध जे जेलनि में जेको जेल मैनुअल आहे उहो बि 1 यूनिट जे ज़माने खां वठी पंजाब वारो राइज आहे, जंहिंमें खाधो पीतो कंहिं क़दुरु सुठो आहे। मुंहिंजी हाज़िरी हाई कोर्ट में तक़रीबन हर हफ़्ते लॻंदी हुई ऐं मेजर इसाक अहिड़ो इंतज़ाम कयो हो जो हर हाज़िरीअ ते पंजाब जे कंहिं न कंहिं ज़िले जा कामरेड मिलण ईंदा हुआ ऐं मंझंदि जी मानी हिकु पंजाबी हिंदूअ जे होटल तां घुराई वेंदी हुई, जेको पाण मार्शल लॉ जो शिकार रही चुको हो। हिकु हाज़िरीअ ते महमूद अली कुसूरी तकड़ में अंदरि अची मूंखे चयो, तुंहिंजी आज़ादी यकीनी आहे ऐं वधीक ड्रेग मां करणु कोन थो चाहियां, छो त मूंखे ओभर पाकिस्तान में सुप्रीम कोर्ट आॾो मियां इफ़्तिख़ार दीन जे अमरोज़ ऐं पाकिस्तान टाइम्स जे केस जे सिलसिले में बि वञिणो थो पवे। मां तुंहिंजे केस खे अहिड़ो ई तारीख़ी रंग ॾियणु पियो चाहियो जहिड़ो 1952 ईस्वी वारे केस में ॾिनो हो, पर हाणे वक़्तु कोन्हे। उन करे जस्टिस चंगेज़ खे उन सवली पॉइंट ते अर्ज़ु कयो अथमि त तव्हांखे छॾे ॾिए, छो त तव्हांखे सिंध मां पंजाब आणणु हिकु ग़ैर क़ानूनी अमल हो। मूंखे जीअं त जंहिं कानून हेठि पंजाब में क़ैद कयो वियो हो सो सिंध स्टेट प्रिज़नर्स रेगुलेशन हो, जंहिं तहत ई पीर साहिब पागारे खे नज़रबंदि कयो वियो ऐं बाद में फाही चाढ़ियो वियो हो। उहो असल में बम्बई गवर्नमेंट जो 1827 ईस्वी जो रेगुलेशन हुयो, जेको वक़्तु ब वक़्तु सिंध में नए सिर चालू रखियो वेंदो हो। जस्टिस M.R. कियानी पंजाब वारनि समूरनि नज़रबंदनि खे उन बुनियाद ते छॾियो त ही कानून आइन जे ख़िलाफ़ आहे। पोइ जस्टिस चंगेज़ मुख़्तसर आर्डर लिखायो। सोबे ज्ञान चंदाणीअ खे ग़ैर क़ानूनी तौरु पंजाब में क़ैद कयो वियो आहे, उन करे खेसि आज़ादु कजे थो। उन जो तफ़सीली आर्डर बाद में लिखियो वेंदो। हिन उहो आर्डर करे हिकदमि रजिस्ट्रार खे मोकिलियो त उहो लाहौर जेल पहुचायो वञे। पोइ जीअं ई मां कोर्ट खां ॿाहिरि आयुसि त पंजाबी कामरेडनि मुंहिंजे चौधारी घेरो ठाहे मूंखे वरी गिरफ़्तार थियण खां बचायो, छो त कराचीअ मां CID वारनि जो वॾो अंगु मूंखे वरी गिरफ़्तार करण लाइ पहुतल हो। मां उन घेरे में रजिस्ट्रार जे ऑफिस पहुतुसि त उन आर्डर जी हिकु कापी ॾिनी ऐं CID वारनि खे हकल कयाई, सोभो आज़ादु आहे ऐं खेसि वरी गिरफ़्तार न कयो वञे। पोइ मां हिकु टांगे ते सवार थियुसि ऐं पंजाबी कामरेड मूं सां गॾु टांगनि ते लाहौर जेल हलिया ऐं मूंखे ॿाहिरि विहारियाऊं। अंदरि वञी सुप्रीटेंडेंट खे चयाऊं सोबे खे आज़ादु कयो वियो आहे ऐं उहो आर्डर अॻे ई तव्हांखे फ़ोन ते पहुची चुको आहे ऐं हीअ हाई कोर्ट जे ठपे सां उन जी कापी आहे। जेल सुप्रीटेंडेंट जी हमदर्दी मूंसां अॻे ई हुई, उन करे हिन हिकदमि मुंहिंजो सामान घुराए जेल जे दरवाज़े ते मुंहिंजे हवाले कयो। पोइ पंजाबी कामरेड CID वारनि खे आङूठा ॾेखारींदे टांगनि ते सवार थिया ऐं मूंखे सिधो महमूद अली कुसूरीअ जे जाइ ते वठी विया। महमूद अली कुसूरी बलोचिस्तान में मीर गौस बख्श बिज़ंजे जी इलेक्शन पिटीशन लड़ण लाइ वियल हो ऐं शाम ताईं पहुची वियो। सलाह उहा बीठी त मिर्ज़ा मोहम्मद इब्राहिम जंहिंजी दोस्ती शहज़ादे हबीब सां हुई सो मुंहिंजी मुलाक़ात शहज़ादे हबीब सां कराईंदो हो। तंहिंखां पोइ ई मां सिंध ईंदुसि। उहो एहतियात उन करे कयो वियो त ख़बर पवे त पंजाब जे ऑफिसरनि जॾहिं मुंहिंजे आज़ादीअ लाइ सिफ़ारिश कई हुई त पोइ मूंखे छो लाहौर जेल में मोकिलियो वियो। 3 ॾींहं ते शहज़ादे हबीब मूंखे घुरायो।
मां मिर्ज़ा इब्राहिम सां गॾु उते पहुतुसि त अंदरां चवराए मोकिलियाई, 5 मिंटनि खां पोइ तव्हांखे घुरायां थो। ऐं मिर्ज़ा इब्राहिम भली हलियो वञे। 5 मिंट गुज़रिया त अंदरां हिकु सिपाही आयो जंहिं मूंखे अंदरि पहुचायो। शहज़ादे हबीब उथंदे ई मूंखे हिकु वॾो सल्यूट कयो ऐं चयाई, तो असां सभिनी खे शिकस्त ॾिनी आहे। मूंखे ॾुख उहो आहे त कराचीअ वारनि असांजी तफ़्तीश ते एतबार न कयो ऐं उन्हनि जी उहा रिथ हुई त तव्हांखे कराची घुराए अज़ाब ॾींदा। मूंखे ख़ुशी आहे त तव्हांखे लाहौर हाई कोर्ट इज़त सां आज़ादु करे छॾियो आहे ऐं तव्हांखे वॾो तहफ़ुज़ फ़राहम कयो आहे। पर तव्हांखे दोस्तानी सलाह ॾियां थो त कराची वञी उन्हनि कुतनि जे वर न चढ़िजो। पोइ चयाई, कुझु वक़्तु ॻोठु वञी आराम करियो। शहज़ादे हबीब सां मुलाक़ात बाद सिधो ॻोठु आयुसि ऐं 15 ॾींहं उते रहियुसि त भाऊ केवलराम लाड़काणे वठी आयो, जिते वॾेरे मूसा ख़ान बुघे सां मुलाक़ात करायई, जंहिं मूंखे ॿुधायो तव्हांजे बारे में मूंखां बि पुछा ॻाछा कई वई ऐं मूंखे चयो त इंतिहाई भलो माण्हू आहे। पर भायां थो त कुझु वक़्त खां पोइ तव्हांखे पंहिंजे ॻोठ अंदरि नज़रबंदि कयो वेंदो। महीने ॾेढ बाद ॻोठ में नज़रबंदीअ जो ऑर्डर पहुतो, जेको पहिरियां ई 6 महीननि लाइ हो ऐं जेको पोइ वधंदे वधंदे 4 सालनि ताईं पहुतो। 1959 ईस्वीअ खां वठी 1964 ईस्वी अयूब जो दौर ताईं हुकूमत तरफ़ां मुंहिंजी नज़रबंदी पंहिंजे ॻोठ बिंडीअ में क़ाइमु रही। उन अरसे में मूंखे पहिरियों दफ़ो मालूम थियो त सारियूं कणिक ऐं भाॼियूं कहिड़ी मुंद में पोखिबियूं आहिनि ऐं ज़राअत जे बारे में मूंखे एतिरो तजुर्बो थियो जो ॾोकिरीअ जे सरकारी ज़रई फार्म वारनि मूंखे हिकु बहितरीनु ज़रई ॼाणूअ जो लक़ब ॾेई छॾियो। 1963 ईस्वीअ खां वठी 1964 ईस्वीअ ताईं मुंहिंजा 2 भाउर केवलराम ऐं ख़ूबचंद उर्फ़ भाई हिंदुस्तान विया। जॾहिं वापसि आया त मूं खेनि लथल सारियुनि जे फसल जो विचूर ॾिनो, जेको अटकल 25,000 रुपयनि जो थियो हो, छाकाणि जो सारियूं उन साल खस थी वियूं हुयूं। मूंखे चयो, 150 एकड़ मां जेकॾहिं सिर्फ़ु 25,000 आमदनी थिए थी त उहा कहिड़े कम जी। पोइ मूं उन्हनि खे सारियुनि बजाए कमंद जी पोख लाइ राज़ी कयो, जंहिंजे नतीजे में असीं पाण भरा थियासूं। कमंद थियो त चीचड़ा आया ऐं पोइ गुड़ ऐं खंडु ठाहिणु शुरू कईसूं। अयूब खान जे दौर वारो साओ इनकलाब अञा परते पियो हो, जेको 1967-68 ईस्वीअ में आयो। 1962 ईस्वीअ में पटाटा पिणु पोखराया हुयमि, पर उहो फसल माकड़ खाई वई ऐं वरी पटाटनि पोखराइण जो शौक़ु न थियो, छो त ॿिज ई गिचीअ में पइजी वियो। ॻोठ में रहंदे मूं पाण खे मसरूफ़ रखण लाइ हिकु त सारियुनि जी छड़ाईअ वारे कारखाने जी चार्ज संभाली ऐं ॿियो ॿारनि खे घर में अंग्रेज़ी पढ़ाइणु शुरू कयमि। कन्हैयो बि तन ॾींहंनि में कराची खां मोटी आयो, छाकाणि जो मुंहिंजे ॻोठ में नज़रबंदि हुअण करे कन्हैयो ऐं मानस कराची वारे घर में अकेला थी पिया हुआ। ॻोठ में मूं कन्हैये खे प्राइमरी स्कूल में दाख़िल करायो, जिते पहिरियों ई ॾींहुं इस्लामियात जे उस्ताद सां झेड़ो करे आयो। उन झेड़े बाबति शाम जो उस्ताद अची मूंखे सरबस्तो अहवालु ॾिनो ऐं चयाई, छोकिरो ज़हीन त ॾाढो आहे, पर असांजे वस में नाहे ऐं सवाल थो पुछे त अलाह किथे थो रहे। हाणे अहिड़नि सवालनि जा जवाब असां खेसि कीअं ॾियूं। कन्हैये खे पोइ घर में अंग्रेज़ी पढ़ाइणु शुरू कयमि ऐं संदसि साथ लाइ पंहिंजूं सभु पढ़ंदड़ भाइटियूं पिणु पढ़ाइणु लॻुसि। मुंहिंजी अंग्रेज़ीअ जी थोरे वक़्त अंदरि एतिरी हाक पइजी वई जो मुंहिंजा भाणज भागचंद, गुल ऐं जीवण, जेके नईं देरे हाई स्कूल में पढ़ंदा हुआ, TC वठी ॾोकिरी हाई स्कूल में अची पढ़णु लॻा ऐं शाम जे वक़्तु कन्हैये ऐं ॿियनि ॿारनि सां गॾु ट्यूशन वठणु लॻा। मुंहिंजे सोटनि जा 2-3 ॿार बि अहिड़ी तरह बाक़ाइदे मूं वटि पढ़णु आया। घर में उन पढ़ाईअ ज़रिए मूं ॿारनि खे मैट्रिक जी अंग्रेज़ी किताबनि जो पूरो अभ्यास करायो। कन्हैये खे त ख़ासि करे हिंदुस्तान जा टेक्स्ट बुक घुराए ॾिनमि त जीअं हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे निसाब जो सही नमूने मुतालियो करे सघे। उन पढ़ाईअ जो फ़ाइदो उहो थियो त मुंहिंजा सभु शागिर्द सुठी अंग्रेज़ी पढ़ी पिया ऐं अॻिते वरी तालीम हासिलु करण में खेनि ॾाढी आसानी थी। मुंहिंजूं सियासी सरगर्मियूं 4 सालनि जी उन नज़रबंदी दौरान बिन न हुअण जे बराबरि वञी बचियूं। के दोस्त मुअनि जो दड़ो घुमण ईंदा हुआ त मूं वटां बि भेरो कयो वेंदा हुआ, पर मुंहिंजे चओ तरफ़ जासूसी निज़ाम एॾो त सख़्तु हूंदो हो जो मूं दोस्तनि खे चवाए मोकिलियो त उहे न अचनि त बहितरु आहे। दादू कैनाल जे कड़ सां ईंदड़ वेंदड़ असांजे ॻोठ जे माण्हुनि खां बि पुछियो वेंदो हो, सोभे वटि केरु थो अचे ऐं केरु वञे थो।
हिकु भरे ओचितो ई ओचितो सुबुह जे पहर में शेर मरी पंहिंजे सरदार ख़ैर बख़्श मरीअ सां अची निकितो। हिन ॿुधायो त हू बलोचिस्तान में अयूब ख़ान जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ु तहरीक हलाइण जो सोचे रहिया आहिनि, जंहिं लाइ मूंखां राय वरिती वई त मूं चयो मां बलोचिस्तान जे हालतुनि खां पूरो वाक़िफ़ न आहियां, उन करे मां अव्हांखे उन ते का ख़ासि रहनुमाई न करे सघंदुसि ऐं एतिरो चवंदुसि त गोरीला जंग हिकु ॾाढो ॾुखियो रस्तो आहे। ॿिए टे ॾींहं ते मींहुं वसंदे को हमरा कामरेड इमाम अली नाज़िश खे मोटर साइकिल ते आणे मूं वटि लाहे पाण वापसि हलियो हुयो। मां चौधारी जासूसनि जो ॼार महसूसु करे परेशान थी वियुसि ऐं खेसि सलाह ॾिनमि त हिकदमि साॻियनि पेरनि ते ॾोकिरीअ जे चौक ते हलियो वञे ऐं उतां बस पकिड़े लाड़काणे रवानो थिए। मूं न पिए चाहियो त कामरेड नाज़िश खे मूं वटां गिरफ़्तार कयो वञे, छो त कामरेड हसन नासिर जी गिरफ़्तारीअ में केतिरनि ई असांजे पुराणे साथियुनि खे अॻु में ई ज़ेरबार कयो वियो हो। कामरेड नाज़िश उहो ॿुधण खां पोइ वापसि हलियो वियो ऐं वरी 1964 ईस्वीअ में आयो। अचण सां ॿुधायईं त उहो इंतिहाई ख़ुशि आहे जो पार्टीअ में चङा ई नवां सिंधी ऐं मुहाजर दोस्त शामिलु थिया आहिनि, जेतोणीकि चीन ऐं रूस जे झगड़े पार्टीअ में ॿधड़ा पैदा करे छॾिया आहिनि। कामरेड नाज़िश पोइ मूं ते ज़ोर रखियो त मां खेसि पार्टीअ जी लीडरीअ खां आजो करियां, छो त कुझु दोस्त हिन सां सुठो न पिए हलिया। मूंखे चयो पार्टी अंदरि जेके इख़्तिलाफ़ आहिनि उन्हनि जो हल उहो आहे त असां रूस चीन जे झगड़े में पवण बदिरां पंहिंजे मुल्क जे मसइलनि ते वधीक तवजो ॾियूं, बजाए उनजे जो असां पाण रूसी चीनी धड़नि में विराइजी वञूं। 1962 ईस्वी में चीन हिंदुस्तान जे उत्तर ओभर वारे इलाइक़े ते काह कई ऐं तक़रीबन सॼो अरुणाचल सूबो फ़तह करे पंहिंजूं टेकूं आसाम जे सरहदुनि ताईं काहे आयो। उन वक़्तु हिंदुस्तान में जंग लाइ का बि तयारी कान हुई ऐं हिंदुस्तानी चीन खे दोस्त सम्झंदा हुआ। राधा कृष्ण जेको हिंदुस्तान जो सदर हुयो तंहिं चयो हो चीन एॾो ज़बरदस्त हमिलो कयो आहे जो चाहे त दिल्लीअ ताईं अची सघे थो। अमेरिका जे तॾो के सदर हिकदमि हिंदुस्तान खे फ़ौजी मदद कई ऐं अयूब ख़ान खे बि आमादा कयो त हू हिंदुस्तान ॾांहुं दोस्तीअ जो हथु ढिघेरे। रूस ई सॼो तमाशो परे खां ॾिसी रहियो हो ऐं बावजूदि चीन सां ख़राबु तालुकात जे रूस चीन खे सम्झाइण जी कोशिशि कई त उहो हिंदुस्तान सां ॾाढ मुड़सी न करे। पोइ जॾहिं चीन रूस जी ॻाल्हि न मञी त रूस वारनि रूमानिया खे तयारु कयो त हू चीन खे पेट्रोल सप्लाई करणु बंदि करे, जंहिंजे नतीजे में चीन जूं टैंकूं हिमालय जे दामन में पहुची बि बिना पेट्रोल जे बीही वियूं। उन ई दौर में ताज मोहम्मद अबड़ो ऐं जमाल अबड़ो मूं वटि ॻोठ आया ऐं चयाऊं भुट्टे साहिब जी मर्ज़ी आहे त मां हिंदुस्तान ऐं चीन जे झगड़े जे बारे में बयानु ॾियां त चीन हक़ बजानिब आहे। ताज मोहम्मद ऐं जमाल वाइदो कयो त हू उन बयान एवज़ मूं तां पाबंदियूं लहिराईंदा। मूं इनकार कयो ऐं चयो हिंदुस्तान ऐं चीन जे झगड़े जे सबबनि जी मूंखे ख़बर कान्हे, उन करे अंधे घोड़े कल में बणिजणु नथो चाहियां। हू निराश थी मोटी विया। उहे ज़ोरबार पार्टीअ जे मुख़्तलिफ़ हल्कनि तरफ़ां मूं हमेशह महसूसु कया, पर पार्टी बाज़ीअ जो हिसो न बणियुसि। हुन सबबु करे ई मूंखे कुझु दोस्तनि वटि पज़ीराई हासिलु हुई त कन वटि मां हिकु थकल कामरेड सम्झो पियो वियुसि। मुंहिंजो उहो पको यकीन रहियो त सॼी दुनिया जे झगड़नि में पवण बजाए असांखे पंहिंजे मुल्क जे मसइलनि ते नज़र रखणु खपे ऐं उन्हनि जी रोशनीअ में तनज़ीम साज़ी करणु खपे। रूस ऐं चीन हिंदुस्तान जी अणबणत सबबु हिंदुस्तानी कम्यूनिस्ट ॿिनि टुकड़नि में विराइजी विया, जंहिंजे नतीजे में हिंदुस्तानी पंजाब में पार्टी टुकड़ा टुकड़ा थी वई ऐं सिर्फ़ु केरला ऐं ओलह बंगाल में मार्क्सी पार्टियूं पंहिंजे वजूद खे बरक़रार रखी सघियूं। अॼु ताईं हिंदुस्तानी कम्यूनिस्ट उहो धकु पचाए न सघिया आहिनि ऐं ॿिनि सोचुनि ते हली रहिया आहिनि। 1964 ईस्वीअ जी शुरूआति में रशीद भट्टी न्यापो करायो हो त हू ऐं शेख हयात हिंदुस्तान मां चकर लॻाए आया आहिनि ऐं मूंसां हाल अहिवाल करण लाइ मूं वटि अचणु पिया चाहिनि। मूंखे मना कई ऐं चवराए मोकिलियो, जल्दबाज़ी न कयो। बाद में रशीद भट्टी ऐं शेख हयात 1964 ईस्वीअ जे विच धारे आया। उन वक़्तु मूं तां पाबंदियूं लाथियूं वयूं हुयूं। शेख हयात ॿुधायो त जल्द ई हिंदुस्तान मां सुंदरी उतमचंदाणी ऐं उत्तम अचण वारा आहिनि, जेके मुंहिंजे ॻोठ बि ईंदा। मूं चयो भली अचनि, हाणे साणनि मिली वधीक ख़ुशि थींदुसि।
1963 ईस्वी धारे हिकु अहिड़ो वाक़ियो थियो जंहिंमें उन वक़्त जो रूसी सफ़ीर पाकिस्तान सरकार जी इजाज़त बिना लाड़काणे पहुची वियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे कराचीअ मां अॻुवाट सरकार पारां इतला ॾेई चयो वियो हू सफ़ीर जी नकाई आजियां करे ऐं न ई खेसि प्रोटोकॉल ॾिए। बाद में रूसी सफ़ीर पंहिंजे हिफ़ाज़ती अमले समेत दादू कैनाल जे पुल खां फेरो खाई सिधो दादूअ जो रुख़ कयो ऐं शायदि 2-3 वॻे मंझंदि जो असांजे ख़ानदानी बाग़ जे ॿाहिरां कुकड़ बुकड़ कुहाए खाधो ठहिरायई ऐं दादू कैनाल में चङो वक़्तु तुड़गंदो रहियो। मां जॾहिं शाम जो बाग़ जे सैर ते वियुसि त उहा ॻाल्हि बाग़ जे ठेकेदार माली ॿुधाई। वधीक ॿुधायई गैर मुल्की ॻोरा महिमान ॾिसी अटकल डज़न खन ग्रेप फ्रूट खणी मूं उन्हनि खे पेश कया। हिन खे ख़बर न हुई त उहे कहिड़े मुल्क जा हुआ, न हू संदसि ॿोली सम्झी पिए सघिया, सिर्फ़ु ग्रेप फ्रूट वठी शुक्रियो अदा कयाऊंसि। हू ग़रीब शुक्रिया जी माना खां बि नावाक़िफ़ हो। मूं उन ॻाल्हि खे बि का अहमियत न ॾिनी। 3-4 ॾींहं ते ॾोकिरी जो मुख़्तियारकार अची मुंहिंजे ॻोठु सड़ियो ऐं मूंखे चयाईं हल आहे त रूसी सफ़ीर तव्हां सां मिलण लाइ आयो हो। हुल आहे त रूसी सफ़ीर अव्हां सां मिलण आयो हो। मूं वराणी में चयो न किथे, उहे हुल अजाया आहिनि। पोइ हिन जी ज़ुबानी मालूम थियो त कहिड़ी तरह रूसी सफ़ीर कराचीअ मां बिना इजाज़त निकितो ऐं अची लाड़काणे पहुतो। 1964 ईस्वीअ जे आख़िर धारे उत्तम ऐं सुंदरी उत्तम चंदाणी हिकु ॾींहुं अची सड़िया। सुंदरी ॿुधायो हिन खे वीज़ा बहसियत मुंहिंजी भेण जे ॾिनी वई आहे, जॾहिं त उत्तम वटि मुंहिंजे ॻोठ लाइ काई वीज़ा कोन हुई। पर भाउ केवलराम जी सलाह मुताबिक़ उत्तम जे असां वटि अचण जी ख़बर ॾोकिरी पुलिस खे न ॾिनी वई। उन राति असां टेई घर जे कोठे ते वेठे कचहरी करे रहिया हुआसीं त ओचितो ई अची तूफ़ान लॻो। असां ॾाकण मां लही हेठिएं कोठे ते बंगले जे ओट में वञी वेठासीं ऐं उहो अहसासु ई कोन रहियो त केॾो सख़्तु तूफ़ान हो। ॿिए ॾींहं ते ख़बर पई त उन तूफ़ान सबबि केतिरनि ई कोठनि मथां सुतल माण्हू खटुनि समेत उॾामी विया हुआ ऐं दादू कैनाल मथां लहंदड़ वाटड़ू धिकिजी वञी वाह में किरिया हुआ। मुंहिंजो नऊं पवंदी अंबनि जो रखियल बाग़ भॼी टुटी मेलनि ताईं पखिड़िजी वियो हो। वञी जो ॾिठुमि त रुगो बाग़ में वणनि जा टट ई बचियल हुआ, ॼण बाग़ रखियो ई कोन हुयुमि। साॻे ॾींहुं मंझंदि जो असां बस रस्ते लाड़काणे आयासीं ऐं ताज मोहम्मद अबड़े जे घर ते मौलवी नज़ीर जतोईअ पारां ॾिनल दावत खाई शाम जी ट्रेन ते उत्तम ऐं सुंदरी खे छॾण वियासीं। भाउ केवलराम बि साण हो। उते सुंदरी चयो तव्हां बि असां सां सखर गॾिजी हलो। संदसि चवण ते भाऊ ऐं मां बि उन सां रलिजी सखर वियासीं, जिते भाऊ हिकु राति शेख अयाज़ जे ऑफिस वारी जाइ ते रही मोटी वियो। बाक़ी मां उते ई रही पियुसि। 5-6 ॾींहंनि ताईं सखर में रहण दौरान शेख अयाज़ कॾहिं बि सुंदरी खे पंहिंजे घर हलण जी सलाह न कई। पासीरो करे अयाज़ मूंखे ॿुधायो संदसि ॿी ज़ाल इक़बाल ऐं संदसि विच में अलहदगी थी चुकी आहे। 2-3 ॾींहं अयाज़ चयो सुभाणे शिकारपुर ऐं जेकबाबाद हलंदासूं। शिकारपुर वियासीं, जिते पहुचंदे ई अयाज़ पंहिंजे घर में विहारे 2-3 कलाकनि ताईं गुम थी वियो ऐं असांजी ख़ातिरदारी समद सूमरे जे घर वारनि पे कई। अयाज़ जे वापसि अचण बाद जेकबाबाद वियासीं, जिते मूं पंहिंजी धीउ भागी सां सुंदरी खे मिलायो ऐं अनवर अली शेख, सिविल सर्जन जेकबाबाद, बरकत अली आज़ाद ऐं सिंधी अदबी संगत जे दोस्तनि सां बि मिलियासीं। 2 ॾींहंनि बाद सुंदरी ऐं उत्तम लाहौर रवाना थी विया, जितां हू हिंदुस्तान वञणा हुआ। वेंदे वक़्तु उत्तम मूंखां टेप रिकॉर्ड ते मुंहिंजो पैगाम टेप करे वरितो। पोइ मां मोटी ॻोठ आयुसि ऐं अची पंहिंजे दस्तूरी कमनि में लॻी वियुसि। उन्हनि ॾींहंनि में मूं कंहिं कम सांगे कराची वियुसि ऐं पंहिंजे भाइटे सलोचना वटि वञी तरसियुसि। 3 सेप्टेंबर 1965 ते ख़बर पियमि त मेजर इसाक कराची आयल आहे ऐं रज़ा काज़िम जे घर तरसियलु आहे। मां दस्तूरी तरह हुन सां मिलण वियुसि त रज़ा काज़िम खे कंहिं टेलीफोन ते ॼाण कराई ड्रिग रोड ऐं माड़ीपुर जे मिलिट्री अॾनि तां वॾे पैमाने ते मिलिट्री वारनि जा ख़ानदान पंजाब वञी रहिया आहिनि, छो त 5-6 तारीख़ पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे विच में जंग जे शुरू थियण जो इम्कानु आहे। 6 सेप्टेंबर 1965 ईस्वीअ ते हिंदुस्तान पाकिस्तान ते हमिलो कयो। अफ़वाह उहे हुआ त लाहौर में हिंदुस्तानी फ़ौजी काहे आया आहिनि ऐं जंग ज़मीन ऐं हवा ॿिन्हिनि ज़रिए शुरू थी वई आहे। मुंहिंजो ख़्यालु हो त मां उन अरसे में कराचीअ में रही पवां।
7 ऐं 8 सेप्टेंबर ते मेजर इसहाक मूंखे चयो तुंहिंजे लाइ बहितर उहो आहे त तूं ॻोठु हलियो वञु, छो त तोखे जंग जो तजुर्बो नाहे ऐं कराची जल्द ई हिंदुस्तानी हवाई जहाज़नि जो टारगेट बणिजंदी। उहे खिलंदे चयईं शायदि मूंखे बि पनाह लाइ तुंहिंजे ॻोठ ई अचिणो पवे। मुंहिंजी वॾी भाॼाई राधा जेका इलाज लाइ कराचीअ में टिकियल हुई उनखे पाण सां वठी ॻोठ लाइ रवानो थियुसि। पूरी ट्रेन लसवेले ऐं कराची वासी हिंदुनि सां सथड़ लॻी पई हुई ऐं माण्हुनि में ॾाढी परेशानी हुई। राधा मूंखे ॿुधायो त लसवेले वारनि खे ख़ौफ़ हो त उन्हनि जे मथां मुस्लमान हमिलो कंदा, उन करे उहे पंहिंजे सिंध जे ॻोठनि ॾांहुं मोट खाई रहिया आहिनि। ॿिनी पहुतुसि त भाउ केवलराम खे ख़ुशी थी त मां राधा खे साण वठी आयो आहियां। मूंखे ॿुधायो ज़ाती तरह मूंखे कराची अंदरि मुस्लमाननि में ऐं ख़ासि तौर ते पठाणनि में जन असांजो सामान सड़ो मथी मंज़िल तां ज़मीन ते लाथो का बि अहिड़ी नफ़रत जोगी चुरपुर या अगराई नज़र न आई। ॿिए ॾींहुं भाउ केवलराम मूंखे गाॾी ते खणी मूसा ख़ान बुघे जे ओताक ते आयो। वॾेरे मूसा ख़ान परेशानीअ जे आलम में पुछुसि को मुंहिंजे लाइ धोती ऐं जहिड़े जो बंदोबस्तु करे आहीं, छो त ॿुधां थो त हिंदुस्तान वारा जल्द हिते देरो ॼमाइण वारा आहिनि। भाउ खिलंदे चयसि असां पाण या ॼमार कॾहिं बि धोती ऐं जहिड़ू न पातो त तो लाइ किथां खां आणियूं। घड़ी खनि तरसी मूसा ख़ान चयो शोभा तुंहिंजे लाइ घणी पुछ गछ हली रही आहे। हाल त मूं हरामी इंस्पेक्टर खे टारे छॾियो ऐं चयोमांसि त सोबे जो ज़ामिन मां आहियां। 2 ॾींहंनि बाद उहो साॻियो इंस्पेक्टर वॾेरे मूसा ख़ान जी ओताक ॿाहिरां अची मेज़ कुर्सी रखी वेठो ऐं मूंखे घुरायईं। चयाईं फ़िलहाल मां तुंहिंजे ख़िलाफ़ु को बि क़दम कोन थो खणां ऐं मूंखे पाण ख़बर नाहे त अॻिते छा थींदो। 3 ॾींहंनि खां पोइ ॿुधुमि त उन इंस्पेक्टर खे लाहौर जे माज़ ॾांहुं उमाणियो वियो आहे। 11 सेप्टेंबर 1965 ईस्वीअ ते BCID वारा मुंहिंजे ॻोठु पहुची विया। खेनि ॿुधायो त मां ज़मीनुनि ते वियल आहियां। कंहिं माण्हूअ खे साण करे उते आया ऐं मूंखे गिरफ़्तार करे हथ कड़ियूं हणी टांगे ते सवार करे ॾोकिरी पहुचायाऊं, जितां बस रस्ते लाड़काणे जे DSP जे बंगले ते वठी विया, जंहिं हुकुम कयो त हिन खे मुराद वाहण वारे थाणे ते वञी वाड़ियो। उते पहुचण ते मालूम थियो त मोटूमल ऐं शहदाद कोट जा केतिरा ई हिंदू अॻे ई गिरफ़्तार थियल हुया। थाणे में का बि सख़्ती कान हुई ऐं खाधो पीतो ताज मोहम्मद अबड़ो जे घरां पे आयो। हिकु इंस्पेक्टर मिस्टर अंसारी जेको अंग्रेज़नि जे ज़माने में फ़ौज में रही रिटायर थी चुको हो, सो उन वक़्तु थाणे जो इंचार्ज हो। DSP पिंजल जो राज हो, पर अंसारी हिकु ज़हीन ऐं समझदार ऑफिसर हो। मूंखे हिंदुस्तानी फ़ौज जे बारे में ख़ासियूं ॻाल्हियूं ॿुधायईं ऐं BBC रेडियो तां जेको अहवालु मालूम थींदो हुउसि उहो मूंखे घुराए पंहिंजे कमरे में ॿुधाईंदो हो। मूंखे लॻो त हिन खे पंहिंजो ख़ौफ़ हुयो त मतां हिंदुस्तान वारनि जी फतेह थी वञे, उन करे ॾाढी कुर्बाइते नमूने में पेश ईंदो। 23 सेप्टेंबर ते ॿुधोसीं त जंग ख़तमु थी वई ऐं असांखे कढी SP ऑफिस में पहुचायो वियो, जिते DSP पिंजल हिकु महीने जी नज़रबंदीअ जो ऑर्डर टाइप कराईंदो ॾींदो वियो। चयाईं फ़िक्र न कजो, मां तव्हां सभिनी खे B क्लास में रवानो करे रहियो आहियां ऐं जीअं ई मथां हुकुम आयो त तव्हांखे सखर जेल मां आज़ादु कयो वेंदो। सखर जेल जे दरवाज़े मां अंदरि लंघियासूं त तलाशीअ लाइ असांजा हंध टपड़ खोलिया विया। मूं खिली खेनि चयो 15 ॾींहं लाकअप में रही सिधा हिते पिया अचूं, कहिड़ो असलियो लिकाए खणी आया हूंदासीं। हिन दफ़े कामरेडनि बजाए रुॻो वाणिया साण आहिनि, जंहिंजो डपु विघे साह थो वञे। दर खां अंदरि करे B क्लास ॾांहुं वठी वञण लाइ हिकु पको सज़ा याफ़्ता कैदी साण ॾिनऊं, जंहिंखे ईअं पिए लॻो त वाणियुनि जे ख़िलाफ़ु घणो ज़हर दिमाग़ में भरियल हो। मूंसां ॻाल्हाईंदे चयाईं वस पुॼे त तव्हां वाणियुनि खे हलाल करे छॾिया। हिन दफ़े वारी नज़रबंदी जे ऑर्डर में लिखियल हो तूं हिकिड़ो कट्टर हिंदू आहीं, उन करे तोखे नज़रबंदि कयो थो वञे। उन खां अॻु जॾहिं मां जेल में रहियो हुयुसि या गिरफ़्तार कयो वियो हुयुसि त मूं ते हिकु ई इल्ज़ाम उहो हूंदो हो, तूं कम्यूनिस्ट तहरीक जो दिमाग़ आहीं।